सुप्रीम कोर्ट में प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल खिलाफ़ दरख़्वास्तुनि जी ॿुधणी थी रही आहे। चीफ जस्टिस उमरता बंदयाल जी सरबराहीअ में 8 रुकनी लॉर्जर बेंच 11:30 वॻे ॿुधणी कंदी। जस्टिस एजाजुल हसन, जस्टिस मुनीब अख्तर, शाहिद वहीद, हसन अज़हर रिज़वी, जस्टिस आयशा मलिक ऐं जस्टिस मुज़ाहिर नक़वी बेंच में शामिल। पाकिस्तान बार काउंसिल अदालती सुधारनि बाबति बिल जी ॿुधणी 8 रुकनी बेंच तरफ़ां करण ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जे बाइकाट जो ऐलान करे छॾियो। बार काउंसिल जे सदर जो चवणु आहे त बार काउंसिल अॼु हड़ताल ऐं अदालती कार्रवाई जो बाइकाट कंदी। हुकुमरान इत्तेहाद सुप्रीम कोर्ट जे 8 रुकनी बेंच खे रद्द करे छॾियो। जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट जे जोड़ियल तकरारी बेंच वारे क़दम खे रद्द करियूं था। मुल्की ऐं अदालती तारीख़ में अहिड़ो क़दम पहिरियां कॾहिं बि ॾिसण में नाहे आयो। इहो सुप्रीम कोर्ट जी साख ख़तम करण ऐं आईनी अमल खे बेमाना करण बराबरि आहे। तहरीक इंसाफ़ अॻवान फवाद चौधरी चयो आहे त पाकिस्तान में अदालती निज़ाम खे मज़ाक बणायो वियो आहे। 90 ॾींहनि जे अंदरि चूंडूं थियणियूं आहिनि। हुकूमत चाहे थी त जेसिताईं हाकारी नतीजो नथो अचे चूंडूं न थियनि। मौजूदा हुकूमती इलेक्शन खां भॼी रही आहे। नून लीग जी सुप्रीम कोर्ट ते हमले करण जी तारीख़ रही आहे। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो ग़लति बि थी सघे थो त उहो फाइनल फ़ैसिलो हूंदो आहे। न्यू कराची में सनती इलाइक़े में 2 फैक्ट्रियुनि में बाहि लॻण सबबि मुतासिर थियल 2 इमारतूं कोलिंग वारे अमल दौरान किरी पयूं। 4 रेस्क्यू एहलकार मलबे हेठां अची दॿिजी फोत थी विया। 5 फायर फाइटर समेत 13 ॼणा ज़ख़्मी। वाक़े बाद फ़ौतनि जा मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। गवर्नर कामरान खान टिसूरी ऐं DC सेंट्रल वाक़े वारे हंधि पहुची विया। ज़ख़्मियुनि खे इलाज जूं बहितरीन सहूलियतूं फ़राहम करण जी हिदायत। चक में अयाज़ अहमद महर जी बाज़ियाबीअ लाइ शहर में शटरबंद हड़ताल। एहतिजाजी मुज़ाहिरो। 7 शहरनि जो काफ़िलो बबरलोई बाईपास ते एहतिजाजी धरणे में शिरकत लाइ रवानो। रोहिणी जी बेड़ी चौक वारे इलाइक़े में मेहुन ऐं मोटरसाइकिल में टक्कर। पीरसन औरत फोत, नीगर ज़ख़्मी थी पियो। ठेड़ी वासी मसमात सोनी जो मढ़ ऐं ज़ख़्मी बरकत अली चौहान अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद औरत जो मढ़ वारसनि हवाले कयो वियो आहे। शाहपुर चाकर भरिसां सिरनि जी भट्टी ते अदालती हुकुम ते पुलिस जो छापो। 15 मज़दूर बाज़ियाब थियलनि खे एडिशनल सेशन कोर्ट शहदादपुर में पेश कयो वियो। अदालत हारियुनि खे मर्ज़ी मूजिबि ज़िंदगी गुज़ारण जो हुकुम ॾेई छॾियो। ऐं अरब ख़िते में वॾी अॻु भराई। कतर ऐं बहरीन जो सफ़ारती लाॻापा बहाल करण जो ऐलान। ॿिन्ही मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि रियाज़ में कोठायल इजलास में ऐलान कयो। ऐं अरब ख़िते में वॾी अहम अॻु भराई। कतर ऐं बहरीन जो सफ़ारती लाॻापा बहाल करण जो ऐलान। ॿिन्ही मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि रियाज़ में कोठायल इजलास में ऐलान कयो। बहरीन खां सवाइ ॿियनि अरब मुल्कनि 2 साल अॻु कतर जो बाइकाट ख़तमु करे छॾियो हो।